मजदूरनि जे दुश्मननि ते, आबादगारनि जे दुश्मननि ते, हारियुनि जे दुश्मननि ते, फूड इंस्पेक्टर ते, वारनि ते बेशुमार बेशुमार अदा तकड़ न कर नालो चाहे तव्हांजो मोहम्मद आलम मार छा मसलो आहे अबा पर मसलो इहो आहे त 15 ॾींहं असां 3 दफ़ा 7 फॉर्म जमा करायो आहे उन खां बाद में डेली असांखे चवनि था तव्हांखे असां बोरियूं ॾियूं था 15 ॾींहं असां भॼी भॼी थकाऊं असांखे बोरियूं नथा ॾियनि वाणियुनि खे बोरियूं मिलनि थियूं वापारी खे बोरी मिले थी जंहिंजी हिकु जरे बि ज़मीन आहे मूं वटि 100 प्रूफ आहिनि उन्हनि खे 500 बोरियूं मिलियूं आहिनि 1000 बोरियूं मिलियूं आहिनि पंजाब खां हिननि जा शाम जो 5 खां 10 ट्रैक्टर ईंदा आहिनि 385 ट्रैक्टर जेके 600 खां 800 बोरियूं लोड करे ईंदा आहिनि उहे हिननि खे 3200 ते फी मण पहुचाइनि था हे उन्हनि सां मिली वापारियुनि सां मिली असांजो आबादगारनि जो हक़ मारिनि था कतलाम कनि था असां ग़रीब 15000 जी DAP जी बोरी वरिती 10000 जी नाइट्रोफास वरिती 5500 खां 6000 जी यूरिया बोरी वरिती हाणे असां जे असांखे यूरिया ब्लैक ते ॾिनि था हाणे रेट आहे 4000 वापारियुनि सां गॾिजी असां सां ज़ुल्म कनि था असां ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहियूं 1 लख खां 1,20,000 ताईं एकड़ जेको आहे असांजो ख़र्च आहे जेको 40 मण लहे थो उहो जेकॾहिं असां मार्केट में 3200 ते विकिणूं पोइ हारी खाए छा काॾे वञे हारी असांखे हिननि मजबूर करे छॾियो आहे मजबूरनि असां जेको आहे गेट बंदि कयो आहे असां सां ज़ुल्म आहे असां सां इंसाफ़ कयो वञे DFC फूड इंस्पेक्टर वेहनि नथा सर कोई कोन थो वेहे ऑफिसनि खे ताला आहिनि ॿाहिरि वेही मख़सूस हिननि जूं जायूं आहिनि जिथे वेही मख़सूस माण्हुनि खे फ़ोन कनि था वापारियुनि खे फ़ोन कनि था हिन महिल 3 रक्शा भरिजी विया आहिनि हिकिड़ो रक्शो तव्हांजे साम्हूं बीठो बारदाने जो वापारियुनि खे वापारियुनि खे ॾिनि था या को ख़ासि माण्हू आहे कंहिं खान वॾेरे जी फ़ोन अचे थी उनखे ॿारूं ॾिनि था बाक़ी को बि जेको आहे न ग़रीब आहे 5 एकड़ 10 एकड़ 15 एकड़ वारो उनजो को पुरसा हाल कोन्हे छा चवण आहे तव्हांजो तव्हां हेॾा सारा ज़मीनदार आहियो तव्हांखे बारदानो हिन महिल ते न आहे मिलियो अदा बारदानो बिल्कुलु नथा ॾियनि असां 15 ॾींहं भॼी थकाऊं कागज़ 3-4 दफ़ा जमा कराया आहिनि पी जी बादशाही अथनि पी जी जागीर सम्झो वेठा आहिनि DFC ऐं फूड इंस्पेक्टर असां हिते हुयासीं सुबुह जो अचिजो हिन जो वालिद साहब बि हुयो असां सां गॾु ॿिया बि ज़मीनदार हुया सुबुह जो आया आहियूं त मिलनि कोन था प्राइवेट माण्हू हिते मौजूदु आहिनि जेके उन्हनि जा रखियल आहिनि उहे बीठा आहिनि ॿियो को माण्हू जेके बारदानो विकिरो करे ॾियनि था खणी ॾियनि था सरकारी कोई बि कोन्हे बसि तव्हां चुप कयो हाणे ॿी संगत सां बि ॻाल्हायूं तव्हांखे हिन महिल ते हिकिड़ी बोरी न मिली आहे असां कागज़ खयूं गॾु बीठा आहियूं अदा छा नालो आहे तव्हांजो छा मसलो आहे अदा बस बोरियूं नथियूं मिलनि केतिरा ॾींहं थिया आहिनि असां कागज़ ॾेई विया आहियूं अॼु सुबुह ॿिए ॾींहुं वापारियुनि खे ॾियनि था असांखे बोरियूं नथियूं मिलनि हेॾी सारी DAP दलाल ऑफिसर मिलनि था तव्हां सां नथा मिलनि असांजा ताला लॻा पिया आहिनि DFC मिले थो तव्हां सां अख्तर बोज़दार न सर फूड इंस्पेक्टर मिले थो तव्हां सां मिलियो आया था हिकु भेरे मिलियो चई सुबुह ॿिए ॾींहुं ॾींदुमि तव्हां चोरी कहिड़ी कई आहे आबादगारनि हारियुनि कहिड़ी चोरी तव्हां कई आहे हारनि तमामु मिसकीन माण्हू DC छा थो करे DC खे कुझु ई कोन करे थो हथूं दिले पंहिंजूं बोरियूं वठी वियो चुप कयो वेठो आहे बोरी वठी वियो अलाए केतिरी 1 लख बोरियूं पाण वरितियूं 8 लख टारगेट में जेकॾहिं डिप्टी कमिश्नर 1 लख बोरियूं वठे त बाक़ी असांखे छा मिलंदो अदा यूरिया उहे उन्हनि माल ब्लैक माल बि DC हिसो वठे हाणे बि हिसो वठण लाइ तयार आहे असां हारनि खे कुझु बि नथो मिले जेतिरे ताईं साईं सभिनी जेके बीठा आहियूं असांखे बारदानो जेतिरे ताईं असांखे न ॾींदा ओतिरे ताईं असां गेट न तव्हां वेठा रहो कंहिंजी ज़रूरत न आहे तव्हांखे टच करण जी को बि असां ते जेको आहे हिननि खे अदा तव्हां दाद सेंटर वारा आहियो हेॾे अचो थोरो अॻिते अचो दाद सेंटर वारा आहियो DFC ऑफिस ॾाढो एहतजाज कयो पिया छो सेंटर सेंटर खुलियो आहे उहे बोरियूं तव्हां जूं वियूं DFC ऐं DC जे पेट में वियूं तव्हां जूं बोरियूं चूंडियल नुमाइंदनि जा बिब भरिया आहिनि तव्हांजे बोरियुनि ख़ालिद लुंड अलीगोर मार जा बिब भरिया आहिनि तव्हांजे बोरियुनि अदा तव्हांजो MP किथे आहे अदरक मल लगारी छो नथो तव्हांजी मालिकी करे
तव्हां सभिनी जी छो नथो मालकी करे नादर अकमल लगारी छो नथो चङो आहे शरीफ़ आहे न मालकी अदा मां तव्हां सां न आहियां लगारी साहब तो तव्हां ते कावड़ कंदा तव्हांजी मालकी छो नथो करे जी जी अदा साईं नादर अकमल हुजे खालिद लुंड हुजे अली गोर खान हुजे ताईं असांखे मिनथा हुया जे ताईं वोट वरिताऊं हा उन्ही खां पोइ हाणे बंगला उन जा बंधन जे असां ज़मीनदार वञूं लानत हुजेनि लानत लटा ॾेई भॼाइनि था नसल ते लानत हुजेनि अदा नसल मथां लानत हुजेनि भाउ ते ख़बर न जेकॾहिं कोई कावड़ करे तो मैदान ते अचे जेको इन्हनि चूंडियल नुमाइंदनि सरदारनि जी हिमायत करे तो कोई मैदान ते अचे इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे नसल मथां लानत हुजे अदा जेके तव्हांजे ज़िंदगियुनि जा सौदा करनि था जेके पंहिंजा ॿिब भरनि था लानत हुजे सभिनी चूंडियल नुमाइंदनि जे नसल मथां उहो हुजे नादर अकमल लगारी उहो हुजे खालिद लुंड उहो हुजे अली गौहर महार उहो हुजे मेहताब ॾहर नसल मथां लानत हुजे तव्हां वेठा रहो मुंहिंजो साथ तव्हां सां गॾु हूंदो कंहिं में जुरत न हूंदी तव्हांखे टच करण जी भले तव्हांखे महीनो लॻी वञे तव्हां वेठा रहो मुंहिंजी गारंटी आहे कंहिंजी